माता जी बीमारी छा आहे? दोस्तों अॼु बि तव्हां केतिरनि ई माण्हुनि जे मुंहं ते उन्हनि जे चहिरे ते ज़ख़्मनि जा दाग निशान ज़रूरु ॾिठा हूंदा। उहे माता जी बीमारी जा निशान हुआ। असुल में उहा माता जी बीमारी छा आहे, उहा छो थींदी हुई, कहिड़े दौर में उरूज ते हुई ऐं कीअं ख़तमु थी वई, उन जे लाइ कहिड़ी वैक्सीन इस्तेमालु थी, हाणे उन सां मिलंदड़ कहिड़ी बीमारी आहे। दोस्तों माता जी बीमारी जंहिंखे स्मॉल पॉक्स यानी चमड़ीअ जी बीमारी माता आहे, माता हिकु तमामु ख़तरनाक वायरस बीमारी हुई जेका वेरियोला वायरस नाले वायरस सबबु थींदी हुई। उहा बीमारी जिस्म ते ॻाढ़ा दाग ऐं पोइ फोड़ा पैदा कंदी हुई जेके ख़ुश्क थी ज़ख़्म ऐं निशान छॾींदा हुआ। उहा छो थींदी हुई? उहा बीमारी हिकु माण्हू खां ॿिए माण्हू ॾांहुं थधे साह, थुक, खंघि, खाधे पीते जूं शयूं शेयर करण या बीमार सां सिधी तरह राब्ते में अचण जे करे पखिड़िजंदी हुई। वेरियोला वायरस सिधो सो चमड़ीअ में हवा ज़रिए पखिड़िजण जी बेसलाहियत रखंदो हुयो। कहिड़े दौर में उरूज ते हूंदी हुई, हज़ारे साल खां दुनिया में मौजूदु हुई, जंहिंखे स्मॉल पॉक्स बि चयो वेंदो हुयो। ख़ासि तौर ते 18वीं ऐं 19वीं सदीअ में उहा बीमारी वॾी वबा बणिजी इंसानी आबादीअ खे तबाह कयो। हिकिड़े अंदाज़े मूजिबि सिर्फ़ु 20वीं सदीअ में 1900 खां 1977 ताईं 30 करोड़ खां वधीक माण्हू उन स्मॉल पॉक्स याने माता जी बीमारीअ जे करे मरी विया। माता जी बीमारी कीअं ख़तमु थी वई? 1950 खां पोइ झानी मुहिम याने ग्लोबल एरेडिकेशन प्रोग्राम शुरू थी। आलमी सतह ते वैक्सीन जा कैंपेन ऐं वॾे पैमाने ते हिफ़ाज़ती टुका लॻाया विया। 1977 में सोमालिया में आख़िरी मरीज़ मलियो। 1980 में आलमी सिहत इदारे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन ऐलान कयो त दुनिया मां माता मुकमिल ख़तमु थी वई आहे। उन जे लाइ कहिड़ी वैक्सीन इस्तेमालु थींदी हुई? माता लाइ स्मॉल पॉक्स वैक्सीन, जंहिंमें काओ पॉक्स वायरस जो इस्तेमालु कयो वेंदो हुयो। उहा वैक्सीन सभ खां पहिरियां 1796 ईस्वीअ में एडवर्ड जेनर ईजाद कई। उन वैक्सीन ई दुनिया खे स्मॉल पॉक्स खां बचायो ऐं आख़िरकार बीमारी ख़तमु थी वई। हाणे सुवालु आहे त उन सां मिलंदड़ कहिड़ी बीमारी अॼु बि दुनिया में मौजूदु आहे? हाणे स्मॉल पॉक्स ख़तमु थी चुको आहे, पर उन सां मिलंदड़ जुलंदड़ बीमारी जेका आहे उहा आहे मांकी पॉक्स, जंहिंखे एम पॉक्स बि चयो वञे थो। उहा हिकु क़िस्म जी स्मॉल पॉक्स बीमारी आहे जेका वायरल इन्फेक्शन आहे, पर उन जी शिदत घटि हूंदी आहे। माता हिकु ख़तरनाक वायरस बीमारी हुई जेका सदियूं इंसानियत जे लाइ मौत ऐं तबाही जो सबबु बणी, पर वैक्सीन ज़रिए 1980 में मुकमिल तौरु ख़तमु थी वई। हाणे उन सां मिलंदड़ बीमारी मॉन्की पॉक्स आहे, पर उहा घटि ख़तरे वारी आहे। दोस्तों गुज़ारिश कंदासीं त इन तरह जूं वधीक मालूमात मुश्तमिल वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, फेसबुक पेज खे लाइक कयो ऐं वीडियो खे शेयर कयो त जीअं वधि खां वधि माण्हू अहिड़ी मालूमात खां मुस्तफ़ीद थी सघनि।